दोस्तों अॼु जो हिकिड़ो नंढड़ो किसो था तव्हांखे ॿुधायूं। अॼु बैतन खां छूट आहे। किसो असल में ईअं आहे त कंहिं मुल्क में कंहिं माण्हूअ खे सज़ा मिली त हिन जो हथु कपियो। हाणे हुनजो हथु कपण जी जॾहिं हुनखे सज़ा मिली त हुन अची मिथू कयनि त मुंहिंजो महिरबानी करे तव्हां हथु न कपियो, मां कारीगर माण्हू काॾे वेंदुसि। पोइ हुनखे जेको आहे सो चवनि त न बाबा तुंहिंजो हथु कपिबो या त एतिरा पैसा भर। हुन चवण पैसा त मूं वटि कोन्हनि के, मुंहिंजो हथु न कपियो, मूंखे महिरबानी करे भली मूंखे मारे छॾियो, सज़ा ॾेई छॾियो मौत जी, मूंखे मौत क़बूल आहे पर मुंहिंजो हथु न कपियो, मां कारीगर माण्हू पोइ मां कीअं कंदुसि। तो दोस्तो पोइ हुन जेको आहे सो कुझु माण्हू हुते बीठा हुआ, के वापारी हुआ जेके माण्हू ख़रीद कंदा हुआ अॻियनि ज़माननि में। पोइ उनखे जेको आहे सो कनि माण्हुनि ख़रीद कयो त भला असां हिन जा पैसा भरियूं था, जेकॾहिं कारीगर आहे रखणु आहे भलो त कुझु न कुझु कमु कंदो। ऐं हुनखां पोइ जेकॾहिं ॿियो न आहे त पछाड़ी असांजा छेला तो कंदो उहो कासाई हुया। पोइ हिनखे जेको आहे सो ख़रीद करे पंहिंजे मुल्क वठी हलिया विया। उते वञी हुनखे जेको आहे सो कासाईअ जो कमु ॾिनो, न छेला को एतिरा को ओतिरा को, हिनखे कमु घणो ॼणा लॻा तमामु घणो। उहो ॼणा न पियो करे सघे त हिनखे जेको आहे सो ॾाढी तकलीफ़ अचे पियो। पोइ मिठू पियो करनि त तव्हां मूंखे एतिरो कमु न ॾियो, महिरबानी कयो। त उहो हुनखे चवनि पिया त तूं त कमु नथो करे, तोखे न त उते हथु कपिजी वञे हा, पोइ तूं छा करीं हा, पोइ तुंहिंजो हथु कपिजी वञे हा, पोइ तूं छा करीं हा। हिन वक़्तु हर वक़्तु इहो त हथु कपिजी वञे हा। पोइ हिन जेको आहे सो छेलो जीअं पुठो तने हथ में जीअं छुरी हुई, काती हुई, त उहा काती खणी अचो न पंहिंजे मालिक खे ॾिनई, जेके हिन जा मालिक हुया ख़रीद करे आया। उनखे चई वठो इहे काती, मुंहिंजी कपियो बांह, बाक़ी मूंखे ताना न ॾियो। हाणे हुतरे जेको आहे सो बांह न पियो कपराए, मौत क़बूले पियो। हाणे हितरे जेको आहे सो उहो माण्हू साॻियो ई पंहिंजी बांह पियो कपराए ताने जे एवज़, त तानो न ॾियो, मुंहिंजी बांह भली कपियो। तो दोस्तो हीउ जेको आहे सो ताजिल बेवस को इंटरव्यू ॾिनो पिए कंहिं टीवीअ ते, हुनजे वार्ता मां ॿुधो आहे। उमेद तव्हांखे बि ॻाल्हि वणी हूंदी। जेकॾहिं ॻाल्हि सुठी लॻेव त मुंहिंजो पेज फॉलो कयो, लाइक कयो। हक़ मौजूद जे लतीफ़ जी ॿोली।